अॼुकल्ह माउ जी दवा वठी अचण सां विसरी था वञूं, पर जेके कुत्ता आहिनि, इम्पोर्टेड कुत्ता जेके पलजनि था, उन्हनि खे इंजेक्शन टाइम सां लॻिजे थी। गांइ जे लाइ फुल्को अॻे कढिबो हुयो, हाणे असां विसरी था वञूं, पर कुतनि जे लाइ बिस्किट ऐं उनजो खाधो तरह तरह जो उहो न अचे त घर में तव्हांजी अशांति थी पवंदी, परेशानी थी पवंदी। नए ज़माने खे सलाम थो कयां। अॼुकल्ह हर हिकु घर छॾे ॿिए घर में कुत्ता, तरह तरह जा कुत्ता। अहिड़ी ॻाल्हि न आहे साईं, मूंखे बि कुतनि सां प्यार आहे, पर हो कुत्ता मूंखे वणंदा आहिनि। ही जेके वीचारा स्ट्रीट डॉग हूंदा आहिनि, गलीअ जा कुत्ता, वीचारा सभा जहिड़ा वीचारा ग़रीबड़ा, को कारो, को अछो, को भूरो, को सिलेटी, को ईअं मरियल वीचारो खुजलीअ वारो, पर वीचारा वफ़ादार पक्का अथव साईं। हिकिड़ो दफ़ो छड़ो तव्हां हुनखे फुल्को खारायो, ज़िंदगी भर तव्हांजी ग़ुलामी कंदो। पुछ ईअं तव्हांखे ॾिसी लोॾींदो ईअं ईअं करे। मज़ाल आहे तव्हांजे पाण में कोई चोर घिरी वञे, तव्हां सां कोई बदतमीज़ी करे, पाड़े जी ॻाल्हि थो ॿुधायां। खेॾंदा वीचारा ईअं राति जो ईअं हिक ॿिए सां लपटा लपटी कंदा, हिक ॿिए जे मथां चढ़ंदा, वीचारा ईअं रोअंदा राति जो, पर आहिनि उहे बि भॻवान जा प्यारा, मूंखे वणंदा आहिनि साईं। अॻे भेण सां 10-12 हूंदा, हाणे 40-45 थी विया आहिनि साईं। जनसंख्या ते कंट्रोल कोन्हे। पर साईं हे जेके नवां कुत्ता अथव, हिननि खे तव्हां ॾिसो, ईअं ध्यान सां ॾिसो, सभु कुझु आहे, बढ़िया आहिनि, पर कुत्ते जहिड़ी हुन में काई ॻाल्हि न आहे। इन खां वधीक कुताइप त माण्हुनि जे चेहरे ते आहे। हुननि में कुताइप जहिड़ी काई शइ कान्हे, बाक़ी सभु कुझु आहे। ऐं ॾकणा अहिड़ा तव्हां हीअं लठ ॾेखारियो नी, ईअं वॾी को 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 ईअं लिकंदा मालकियाणी वटि पंहिंजी, टे ॾींहंनि खे बुखार थी पए। इहे बि कुत्ता आहिनि कोई? इहे हिनखे कोई कुतो चइबो आहे? चोर घिरे त छुप करे हीअं करे वेही रहंदो, भई गिरी वञ अंदरि। साईं सुबुह सुबुह तव्हां हुनजी शेवा ॾिसो, कुतो अॻिते अॻिते मस्तीअ सां जिते मर्ज़ी ईंदसि सूंघंदो, काथे टंग मथे कंदो, मालिक वीचारो परेशान, पोयों ईअं चैन पकड़े पकड़े ॾिसंदो भई हंगे या मुटे त पोइ मां हिनखे अॻिते वधी वञा। सही, इहो बि नसीब आहे साईं। काथे काथे माउ पीउ जी, ॾाॾे ॾाॾीअ जी शेवा नथी थिए, ॿुढनि जी वीचारनि जी शेवा नथी थिए, पर हे जनम जेको आहे इम्पोर्टेड कुत्ते जो, हिन जी तव्हां शेवा ॾिसो, बाक़ाइदा शेवा हुननि जी तव्हां ॾिसो, नसीब आहे साईं। ख़ैर, हिकिड़ो काको वीचारो बॉम्बे में सर्विस कंदो हुयो कंहिं बंगले में, इहो ई शेवा ॾिसंदो कंदो हुयो। हिकिड़ो भाइटियो हुनजो ईअं पहिरियों दफ़ो शहर ईअं घुमण आयो, चाचे वटि वेठो, हाल अहवाल कई, ॿाहिरि निकिता बंगले जे ॿाहिरों त ॾिसनि त हिकिड़ी जीन्स पातल बढ़िया मैडम नंढड़े कुत्ते खे ईअं कच्छ में खणी पई अचे। ॾिसी हुनजो भाइटियो ईअं वाइड़ो थी वियो, चाचा चाचा, छा थी? चाचा मैडम खे ॾिसो, छा थो थी? हथ छो थो जोड़े? चाचा भॻवान सां प्रार्थना थो कयां, चाचा अॻिलो जनम मूंखे इहो कुत्ते जो ॾिजे, मूंखे इहो कुत्तो ठाहिजांइ, मां मैडम जे कच्छ में चढ़ंदुमि। चरी वञ भणा, हाणे मोचड़ा हीरी ॻाल्हि आहे। चाचा मां त ॾिसी करे हैरान थी वियो। हा हिते ईअं ई थींदो आहे। चई पुट, माण्हूअ खे दुत्कारींदा आहिनि, हिननि खे कच्छ में खणंदा, बसि करे शांति कर, मुंहिंजी नौकिरी न मुंझाइजांइ। माठ कराईंसि, चुप कराईंसि, वेठो हेॾो होॾो जी ॻाल्हियूं ॿुधी वाइड़ो थी वियो। शाम जो साईं वरी चाचे वटि आयो, चाचा हिकिड़ी दिलि थी पई आहे, बसि कर, मां चपाट हणंदोमांइ, फालतू काई ख़राबु ॻाल्हि न चइजांइ, मूंखे दिलि थी पई आहे। छा दिलि थी पई थी? चाचा मां पंहिंजे गांव में त ईअं रोज़ कुतनि खे लत हणंदो आहियां, मूंखे हिन सुहिणे इम्पोर्टेड कुते खे लत हणणी आहे, पोयो। छा थो ॻाल्हाए भेणा? चरी वई छा? चई त चाचा ॾिसणो आहे आवाज़ कीअं थो करे, आवाज़ ॿुधो आहे। बसि कर, सुबुह हलंदासीं, मां तुंहिंजी दिलि पूरी करे ॾियो, बसि
शांत कर। हाणे तूं हाणे शाम जो गांव हले वञा त मूंखे परेशान कंदे। मञेईंसि ॻाल्हि कि सुबुह जो वादो कयईं मां तोखे वठी हलंदोमांइ। सुबुह जो साईं वया त ॾिसनि त साईं तरह तरह जा कुता। हिकिड़ो कुतो ॾेखारींदुसि भाइटियो, चए मूंखे हिनखे लत हणणी आहे। हा बसि कर, हिन मालिक हेॾे होॾे थिए, मां ॾिसां थो। अॻिते विया त थोरी देरि खां पोइ मालिक थोरो ॿिए पासे वियो, कुतो ईअं पियो सूंघे बाथरूम खणण लाइ। आख़िर मालिक ॾिठो भई परे वरिसो आहे ॾाढो, हिन कढियो चाचे हिन बैग मां बिस्किट उनखे ॾियणु लॻो त भाइटियो चयसि थो, चाचा मूंखे हिनखे लत हणणी आहे, बिस्किट छो था खारायो? चयईंसि भेणिया पगला, हिनखे ॾिसां न मुंहुं काॾां अथसि पुठि काॾां अथसि, कॾहिं न तूं लत हणंदे।